अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इलेक्शन पोल सेंटर 2013 में मां आवां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, चूंडुनि में बाक़ी 9 ॾींहं वञी बचिया आहिनि, पर चूंडुनि जे हवाले सां उहा सरगर्मी या उहो चूंड चहचटो किथे बि नज़र नथो अचे। उम्मीदवारनि पारां कार्नर गॾिजाणी जो सिलसिलो बेशक जारी आहे, पर चूंडुनि जे हवाले सां जेका सरगर्मी जेका पोइंट चूंडुनि में नज़र ईंदी हुई उहा हिन चूंडुनि में नज़र नथी अचे, जंहिंजो वॾो सबबु दहशतगर्दी बि थी सघे थो। छो त 11 मई 2013 ते थींदड़ चूंडुनि लाइ दहशतगर्दी ऐं अमन अमान हिकु वॾो चैलेंज बणियल आहे। नाज़रीन, मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं चूंडुनि जे मैदान में लथल आहिनि। 2013 जी चूंडुनि में काफ़ लीग जो सिंध में मुस्तक़बिल छा थींदो, इन हवाले सां ॻाल्हाइण लाइ असां सां स्टूडियो में महिमान आहिनि मुस्लिम लीग काफ़ जो अॻवान ऐं अॻूणो सूबाई सलाहकार हलीम आदिल शेख साहब। वॾी महिरबानी हलीम आदिल साहब, तव्हां प्रोग्राम में आया। इहो ॿुधायो त चूंडुनि में बाक़ी 9 ॾींहं वञी बचिया आहिनि, चूंड सरगर्मियूं या उहो चहचटो नज़र नथो अचे, इन जी कहिड़ी वजह थी सघे थी? ॾिसो, सभिनी खां वॾी हिकिड़ो महिरबानी असां ॾिसूं था सिंध टीवी माशाल्लाह इलेक्शन खे जीअं खयो बीठी आहे, भली चहचटो फील्ड में हुजे न हुजे, सिंध टीवी में चहचटो लॻो पियो आहे इलेक्शन जो चूंड पई तव्हां वटि। मां सम्झां थो त वॾी में वॾी त हिकिड़ी थ्रेट आहे जेको, ऐं हर माण्हू खे आहे। कल्ह डॉक्टर इब्राहिम जतोई ते जेको हमिलो थियो उहो बि हिकिड़ी मज़मत जहिड़ी शइ आहे, हर पार्टी ते थिए पियो। हाणे उहो न आहे त को 3 पार्टी ते 4 पार्टी ते, हाणे इब्राहिम जतोई साहब ते बि थी वियो, नून ते बि थी वियो, ज़हरी साहब ते बि थी वियो। हाणे अजीब हिकिड़ो माहौल ठहियल आहे, ऐं शायदि ही पाकिस्तान जो मुस्तक़बिल इन इलेक्शन सां लाॻापियल आहे। इहो हिकिड़ो फ्री फेयर ट्रांसपेरेंट इलेक्शन जेकॾहिं थी था वञनि त उन में पाकिस्तान हिकिड़ी डायरेक्शन सही रहंदी। जेको ठीकु आहे, 5 साल जमहूरियत 50 ग़लतियूं कयूं हूंदियूं, 10 चङायूं कयूं हूंदियूं, पर जमहूरियत हली आहे। जेकॾहिं हिनखे कंटिन्यूएशन खपे त असांखे हिकु फ्री फेयर इलेक्शन खपे, त इनशाला असां सम्झूं था त जेकी कमी वेशी रहिजी हुयूं उहो नेक्स्ट गवर्नमेंट जेकी बि अचे उनखे जॾहिं हिकिड़ी चूंडियल नुमाइंदा ईंदा पोइ उन में कंटिन्यू थी वेंदो। पर लॻे थो त उहे ताक़तूं जेके ताक़तूं नथियूं चाहिनि त पाकिस्तान हिकिड़ो मज़बूत जमहूरियत हुजे, पाकिस्तान हिकिड़ो मज़बूत मुल्क हुजे, ऐं पाकिस्तान में आम माण्हू जेको आहे 18 करोड़ आवाम, उहो पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि ज़रिए अवामी हुकूमत हुजे ऐं पाकिस्तान तरक़ी जी राह ते वञे। उन्हनि में उहे पुठियां उहे ताक़तूं आहिनि, पर उन जा आलाइकार असां तव्हां जहिड़ा पाकिस्तानी आहिनि, जेको उन्हनि जो आलाइकार थी हिते हमला था कनि, इलेक्शन खे सेबोटाइज था कनि। ऐं उन सां गॾोगॾु ॾिसो न, हाणे स्टेट जी ज़िम्मेवारी आहे जेकॾहिं कंहिं पासे साज़िश थिए पई उन कंट्रोल करणु, ॿिए पासे असांजी निगरान हुकूमत ऐं असांजो इलेक्शन कमीशन। असां इन नथा सम्झूं त इहे केपेबल न आहिनि इन चूंड मुहिम खे, इन चूंड खे 11 मई ते असांखे उमेद हिन में घटि थी वई आहे। अच्छा, अमन अमान बरक़रार रखणु त हुकूमत जी ज़िम्मेदारी हूंदी आहे। गुज़िरियल 5 सालनि में असां वटि अमन अमान जी ख़राब सूरत हाल न रही। तव्हां निगरान हुकूमत जी ॻाल्हि था कयो, तव्हां नथा सम्झो त जेका ख़राब सूरत हाल आहे उहो पोएं दौर जो ई कंटिन्यूएशन आहे हुनजी। यस, कंटिन्यूएशन आहे हुनजी। जेकॾहिं उन्हनि ॾींहंनि में को 5 साल मिलिया हुआ, घणनि मामलनि ते सभु असां कठा वेठासीं। जेकॾहिं काउंटर टेररिज़म को पॉलिसी जोड़े वठनि हा, को कानून साज़ी करे वठनि हा, इन्हनि को न कयो। शायदि हिते जेके फ़ैसिला थींदा हुआ 3 पार्टियूं गॾिजी वेंदियूं, 3 जेके इतिहादी हुया इन इशू में। असां ॾिसो, असां बि इतिहादी हुआसीं, पर असांजे फ़सादी इतिहादी कोन हुयासीं। पाण में विढ़ंदा, पाण ठहंदा, पाण विढ़ंदा, पाण ठहंदा, हाणे बि विढ़नि था। त ॻाल्हि इहा त इन्हनि टिनी जेकॾहिं सिंध में इहो हक़ इन्हनि जो इख़्तियार हुयो, उन्हनि वक़्तनि में जेकॾहिं हिते जिथे जिथे दहशतगर्दनि जा अॾा हुया, जिथे बि हुया, ऐं जिथे या बैरूनी हथ हुयो, एजेंट्स हुया जेके ॿिया ॿाहिरियां एजेंट्स कमु कनि पिया, उन लाइ एक्शन कनि हा। उनखे ॿियो ज़िम्मेवारी कुझु कोर्टनि ते बि अचे थी, पुलिस पकड़े थी, रेंजर्स पकड़े थी, इंतज़ामिया पकड़े थी, कोर्टनि में छुटी था वञनि। असांजी सिस्टम जी उहो बि असांजी ज़िम्मेवारी। असांखे आख़िर में अची असां विटनेस प्रोटेक्शन जे हवाले सां कमु कयो आहे, असां शुरू में कयूं आहे। मां सम्झां थो त इहो अॼु जेको हालात ख़राबु आहिनि, अॼु जेके असांखे फील्ड में वञी फेस थो करणी पई टेररिज़म, इन जी ज़िम्मेवार उहे 5 सालनि में पार्लियामेंट में वेठल सभु धुरियूं आहिनि। असां बि ओतिरा जेतिरो असांजो शेयर आहे, शायदि असांजा ॿिया जेके बि धुरियूं आहिनि पार्लियामेंट में जेके हुया, 5 साल पीपी गवर्नमेंट कई, उनखे अलावा 5 साल PMLN नून लीग बि पंजाब जेको 64% आहे पाकिस्तान जो, उन में पाण हुकूमत कई। 3.5 साल PMLN PP जी इतिहादी रही। फंक्शनल लीग 4.5 साल या 4.25 साल हुकूमत में रही आहे। पहिरीं असांखां अॻु में, उन खां पोइ असां सां गॾु बि रही आहे, त माना 4.25 साल इहे बि इतिहादी हुया। MQM त ज़रे घटि हुकूमत में रही आहे। कराची में रोज़ानो जेके दहशतगर्दी टारगेट रुगो 4.5 साल असां इन्हनि पुराणी जेकी पार्लियामेंट में माण्हू, उन्हनि रुगो सभिनी खां घटि टेन्योर असां गवर्नमेंट में गुज़ारियो। जी, पोइ तव्हां जेकॾहिं 2.5 साल घटि रहियो या ॿियनि पार्टियुनि कुझु न कयो, त तव्हांजी पार्टी तरफ़ां का अहिड़ी पॉलिसी या हुकूमत सां अहिड़ो को न कयो वियो, अहिड़ो को जटादार अहिड़ी पॉलिसी न जोड़ी वई हुकूमत खे चई
ॾेई करे त भई जेको दहशतगर्दी थी रही हुई कराची में 15 खां 16 माण्हू डेली टारगेट करे मारिया वेंदा हुआ, पर किथे एहतजाज थींदो हो, माण्हू मरंदा हुआ, पर हुकूमत जी इत्तेहादी पार्टियुनि ते को बि फ़र्क़ु न पवंदो। एहतजाज थींदो हो, मख़सूस हिकिड़ी पार्टियुनि जा माण्हू जेकॾहिं मरंदा त वक़्ती तौर ते एहतजाज थींदो, ऑपरेशन थींदो, जॾहिं 2 ॾींहं जी ठापुर खां पोइ वरी उहो सिलसिलो शुरू थी वेंदो हो जंहिंमें आम माण्हू बि टारगेट करे मारिया वेंदा। ॻाल्हि इहा आहे त सॼे सिंध जो आवाम गवाह आहे, मीडिया वारा तव्हां पाण गवाह आहियो त जॾहिं मां पोणा 2 साल रहियासीं, 6 महीना में मूंखे स्पोर्ट्स जो रिलीफ रहियो, इन्हनि तक़रीबन 1.5 साल सिंध असांजो ॿोॾनि में, हैवी ब्रेन्स में, डुकार में, उरड़ीअ जे बीमारी में इन जे वर चढ़ियल रहियो सिंध। ऐं हलीम आदिल शेख हिकु सिंध जो पुटु थी, सिंध वासी थी, पंहिंजे सिंधियुनि सां, जेके ॿारनि सां, मिसकिननि सां, ग़रीबनि सां, ॿोॾ मुतासिरनि सां असां उते रहियासीं। जेको मैंडेट असांखे मिलियो, मां इंटीरियर मिनिस्टर कोन हुउसि, न असांजी कोई एतिरी, ॿिया जेके असांजी सीटनि ते आया हुया, माशाल्लाह इहे भोतार, इहे ज़मींदार, इहे जागीरदार, इहो फैसिलिटेट थी असां मिनिस्ट्रियूं वठी, असांखां उहिदा वठी, असांखां फैसिलिटीज़ वठी, असांखां बेनिफिट्स वठी, पोइ वक़्तु असांखे छॾींदा विया। त ॻाल्हि इहा आहे त जेको रोल सिंध में मुंहिंजो रहियो, ओवरऑल मां को हिकिड़े इलाइक़े जो माण्हू न थियुसि। मूंखे चवंदा तव्हांजे हल्के लाइ कमु कयो, हल्के में कयो, काॾे था वञो? मां चयो जेॾीमहिल ताईं इहे जेके मिनिस्टर्स थींदा आहिनि, ॾिसो हिकिड़ी पूरी असेंबली हूंदी आहे, उन में 150 माण्हुनि मां मिसाल जी 40 मिनिस्टर थींदा आहिनि, असां वटि उहे बि MP ऐं काउंसलर खां सोच वधीक न हूंदी आहे उन्हनि जी। असां सम्झूं था असां जेको कयो पंहिंजो रोल अदा। बाक़ी ओवरऑल तव्हां सभिनी तव्हांखे ॿुधायां, जेकॾहिं असां न अचूं हा त असांजे अचण खां पोइ जेको ओवरऑल इंटरनेशनल सीनेरियो जेको हो, असांजे अचण खां पोइ तव्हां ॾिसो, जेकॾहिं असां न अचूं हा त इहो शमसी एयरबेस ख़ाली न थिए हा, असां साथ न ॾियूं हा त नेटो सप्लाइज़ बंदि कोन थियनि हा, असां साथ न ॾियूं हा त इहो गवादर जी पोर्ट जेको आहे चाइना जे हवाले न थिए, असां साथ न ॾियूं हा पाकिस्तान ईरान गैस पाइपलाइन पूरी, असां साथ न ॾियूं हा। इहो 5 साल जमहूरियत बि पूरा न करे हा। 2 साल अॻु में इहो पीपल्स पार्टी वारनि ते असांजी पार्टी जो थोरो आहे इहो, ऐं असां सम्झूं था असां थोरो न कयो आहे, असां जमहूरियत जी बका लाइ कयो, जमहूरियत असां न हुजूं हा त हिननि जी हुकूमत 5 साल पूरी कोन थी। शेख साहब, जमहूरियत सभिनी पार्टियुनि जो इहो ई चवणु आहे त असां साथ ई जेको आहे सो PP हुकूमत जो इन करे ॾिनो, इत्तेहादी इन करे रहियासीं त जीअं जमहूरियत पंहिंजा 5 साल पूरा करे सघे। इन विच में जेको जमहूरियत जे नाले ते थींदो रहियो अवाम सां, उहो त परे जी ॻाल्हि आहे, उनजो त कोई हो न आहे। बाक़ी इहो आहे जो 5 साल ज़रूरु पूरा करणा जमहूरियत जे नाले ते। चूंडुनि जी तरफ़ वापसि अचूं था, अवां गुज़िरियल हुकूमत में बि जेको आहे सो हुकूमत जा इत्तेहादी धुर रहिया आहियो। हाणे बि जॾहिं 2013 जूं चूंडूं वेझो अची रहियूं हुयूं जीअं त तव्हांजी मरकज़ी क़यादत जे तरफ़ां जेको आहे सो चूंड इत्तेहाद ऐं सीट एडजस्टमेंट जूं ॻाल्हियूं थींदियूं रहियूं, अहिड़ियूं ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं रहियूं त PP सां इन तरह जो सूबे में या मरकज़ में को सीट एडजस्टमेंट या चूंड इत्तेहाद थी सघंदो, पर उहो किथे बि नज़र नथो अचे या किथे थियो आहे? पंजाब में थियो आहे, पंजाब सॼे वॾो परगिणो आहे, पंजाब में असांजो इत्तेहाद आहे PP सां, सीट एडजस्टमेंट, इत्तेहाद न सीट एडजस्टमेंट आहे। सिंध में कोन्हे असांजो इत्तेहाद। सिंध में छाकाणि असां हिकिड़ो भेरो पाकिस्तान मुस्लिम लीग खे असां अवामी पॉलिसी, अवामी माण्हू मुस्लिम लीग असां ठाहियो आहे, अवाम जी मुस्लिम लीग ठाहियो आहे, असां कामरेडनि जी मुस्लिम लीग ठाहियो आहे, वर्करनि जी मुस्लिम लीग ठाहियो आहे, मिसकिननि जी मुस्लिम लीग ठाहियो आहे, हारियुनि जी मुस्लिम लीग ठाहियो आहे, मज़दूरनि जी मुस्लिम लीग ठाहियो आहे। त असां हाणे दफ़ा जेकॾहिं असां वञी सीट एडजस्टमेंट करे वठूं हा त मूंखे त सीट मिली वञे हा, पर असांजी शनाख़्त ख़तमु थी वञे हा। असां साबित कयो आहे, ऐं घणियूं पार्टियूं आहिनि सीटूं न खणे पर पंहिंजी शनाख़्त रखंदियूं आहिनि। असां हिकिड़ी सूबाई पार्टी न आहियूं, जीअं फंक्शनल हिते आहे त पंजाब में न आहे। मुख़्तलिफ़ पार्टियूं, इमरान ख़ान हेॾी वॾी पार्टी थी वई आहे, पर उहो इश्तिहार उहो पंजाब में आहे, हिते कोन्हे। त ॻाल्हि इहा त असां अल्हम्दुलिल्लाह सिंध में हर जॻह हलीम आदिल शेख पंहिंजी पार्टी तरफ़ां ख़िदमत कई आहे, ऐं हिन दफ़ा इहो मैसेज मां बिल्कुलु बिस्मिल्लाह शुरू कई आहे। मां इंशाअल्लाह असांजो मुस्तक़बिल हाणे ॾिसजो, चाहे त हाणे असां इन्हनि सां जेके सोच जंहिंजी उन्हनि जागीरदारनि खां, उन वॾेरनि खां जिन्हनि जी सोच बि आहे, जेके मुफ़ाद परस्त, मां मुफ़ाद परस्त वॾेरनि सां पाक मुस्लिम लीग थी वई आहे। हाणे इहे हिकिड़े ज़ही मुहिब वतन हिकिड़े सिंधी जी मुस्लिम लीग थी वई आहे। इंशाअल्लाह इन करे असां फील्ड में वठी आहियूं। असांजी हिते कोई इत्तेहाद कोन्हे। असांजो लाड़काणे में बाबू सरवर सियाल MLA ते वेड़े पियो, कल्पना देवी एडवोकेट लाड़काना सिटी पे उम्मीदवार असांजी, नवाबशाह में बि उम्मीदवार आहिनि, सांगड़ में बि उम्मीदवार आहिनि, सक्कर में बि आहिनि, हर पासे असांजा उम्मीदवार बाक़ाइदा मुक़ाबिलो था कनि। खटण हराइण पंहिंजी ॻाल्हि आहे, पर असां ॿुधायो आहे त पाकिस्तान मुस्लिम लीग क़ाइदे आज़म चंद वॾेरनि जे मुफ़ाद परस्त वॾेरनि जे वञण सां ख़तमु कोन थी आहे, पंहिंजे पेरनि ते बीठी आहे। इंशाअल्लाह ॾिसजो इहा ई पार्टी असली मुस्लिम लीग थींदी सिंध में।
सिंध जा माण्हू तव्हांखे वोट छो ॾियनि? 2002 खां 2008 ताईं तव्हां इक़्तिदार में रहियो। 2008 जी चूंडुनि में बि सिंध जी आवाम तव्हांखे ख़ातिर ख़्वाह वोट न ॾिनी, वोट त तव्हांखे मिली, पर तव्हांजी मुख़ालिफ़ पार्टियूं जेके आहिनि उहे चूंडिजी आयूं। अॻियां हली तव्हां पीपी जी हुकूमत सां इतिहाद कयो त अवाम खे तव्हां छा ॾिनो? तव्हांजी पार्टी जो इहो तासुर न रहियो त तव्हांजी पार्टी उभरंदड़ सिज सां गॾु ई रहे थी? सिंध जा माण्हू असांखे वोट छो ॾियनि? सिंध जे माण्हुनि लाइ ॿ टे शयूं ॿुधायां त सॼे पाकिस्तान वारनि लाइ। जॾहिं असांजो दौरु हुयो 2007 खां 2008 ताईं, सेमी डेमोक्रेटिक गवर्नमेंट हुई, मां चवां थो हुन में हिकु डिक्टेटर मथे वेठो, पर पार्लियामेंट हुई, असेंबलीज़ हुयूं। हुन वक़्तु पेट्रोल 56 रुपए मिलंदो हो, अॼु 108 रुपए में पेट्रोल मिले थो। सिंध जो माण्हू मूंखे इन करे वोट ॾींदो। सिंध जो ओॾीमहिल डीज़ल 39 रुपए मिलंदो हो, हाणे 116 रुपए जो डीज़ल थी वियो, इन करे सिंध माण्हू वोट ॾींदो मूंखे। CNG 30 मिलंदी, हाणे 75 थी वई आहे। अटो 10 रुपए 16 रुपए किलो मिलंदो, हाणे 44 रुपए किलो थी वियो। खंडु 21 रुपए किलो हूंदी, हाणे 65 रुपए किलो थी वई आहे। खीर ॿारनि लाइ जेको ज़रूरत शइ आहे 20 रुपए किलो मिलंदो, हाणे 80 रुपए केजी थी वियो आहे। उनखे अलावा जेको बिजली जो यूनिट 2 रुपए 13 पैसे हूंदो, हाणे 9 रुपए 38 पैसो थियो आहे। सिंध जो माण्हू असांखे इन करे वोट ॾींदो त असांजे वक़्त में महांगाई कोन हुई, असांजे वक़्त में मीडिया आज़ादु थियो, असांजे वक़्त में ख़ुशहाली हुई, असांजे वक़्त में हर शइ, इहो बेरोज़गारी कोन हुई, एतिरो बुरो हाल कोन हो, एतिरी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ख़राबु कोन हुई, एतिरी टारगेट किलिंग कोन हुई असांजे वक़्त में। ठीकु आहे, ग़लतियूं मेगा ग़लतियूं थियूं उन वक़्त में। बुक्टी साहिब जो मसइलो थियो, ग़लति कमु थियो। लाल मस्जिद चूदो, ग़लति कमु थियो। बाक़ी आम माण्हू जी ज़िंदगी में त ख़ुशहाली हुई न। हिकिड़ो 16 रुपए अटे, या त ठीकु आहे न, 16 रुपए अटो ऐं हाणे 3 गुना वधी वियो आहे, त पघार 8,000 वारे जी 24,000 थी वई आहे, 12,000 वारे जी 36,000 थी वई आहे। असांजो सिंध जो माण्हू असांखे वोट इन करे ॾिए, असां हिन वक़्तु मुल्क में अहिड़ी पार्टी ज़रूरत आहे जेको डायलॉग ते बेस कंदी हुजे। असांजी मुस्लिम लीग असां डायलॉग ते यकीन रखंदा आहियूं, ऐं इनशाअल्लाह असांखे जॾहिं टाइम मिलंदो, असांजी वाहिद पार्टी उहा आहे जंहिंजो कंहिंसां झुड़ो कोन्हे। मुंहिंजो ॿियो बि सुवाल हो त तव्हांजी पार्टी जो इहो तसवुर रहियो आहे त तव्हांजी पार्टी हर हुकूमत सां इतिहादी धुर रहंदी आहे, माना चढ़ंदड़ सिज सां? असांखे जेकॾहिं असांखे चढ़ंदड़, असां इतिहादी न आहियूं, असां इन सॼे मुल्क ते असांजी पार्टी जो थोरो आहे। त जॾहिं मुशर्रफ 1999 में वर्दी में सूदो मार्शल एडमिनिस्ट्रेटर थी अची वेही रहियो, असांजी पार्टी 2002 में अहिड़ो माहौल पैदा कयो त असां इलेक्शन कराइण में पंहिंजो किरदारु अदा करायो। इलेक्शन थियो, पार्लियामेंट आई, हुकूमत ठही। उन खां 2008 भली असां वियासीं, पर हिकिड़ी प्रॉपर 100% जमहूरियत अची वई। त ॿियो असांखे हिन वक़्तु 2008 में जॾहिं ज़रदारी साहिब जो इलेक्शन हो, असांखे पीपल्स पार्टी वारनि ऑफर कई गवर्नमेंट जॉइन करण जी, असां न कई। 3.5 साल अॻु में असां मिनिस्ट्रियूं वठी गवर्नमेंट में अची सघूं पिया, पर जॾहिं 2011 में जेॾी महिल असां ॾिठो त ॿिया इतिहादी सभु निकिरी विया, वॾो इतिहादी हिकिड़ो निकिरे पियो जेको ईंदो वेंदो रहंदो, उहा निकिरिया त इहे फ़ाको करे हेठि किरनि पिया। इहो हेठि किरी वञनि हा, असांखे इन्हनि सां कुझु कोन हो, असांजो मुल्क हेठि किरी वञे। न, बिल्कुलु मुंहिंजी ॻाल्हि क्लियर ॿुधायां, असां रिकॉर्ड त सभु ठीकु कनि, पंहिंजो मीडिया बि, ॿिया बि। असां 3.5 साल अपोज़िशन में रहियासीं ऐं असां पॉज़िटिव अपोज़िशन कई, ऐं उन वक़्तु जॾहिं आया आहियूं ओॾी महिल उसामा जो वाक़ियो थियो, सलाला जो वाक़ियो थियो, मलाला जो वाक़ियो थियो, हेॾा सारा सभु इशूज़ थिया। असां जेकॾहिं गॾु न हुजूं हा, तव्हांजो न्यूक्लियर कैप थी वञे हा। तव्हां एतिरी हिमत हिननि में कोन हुई त हली सघंदा। अल्हम्दुलिल्लाह असां साथ ॾिनो, ऐं असां सम्झूं था त साथ ॾियण में असांखे नुक़सान बि थियो, पर जॾहिं साथ ॾियणो पवंदो आहे त माण्हू बीहंदो। अॼु बि साथ आहियूं, असांजो को ज़ाती इख़्तिलाफ़ ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक वठूं था नाज़रीन, ब्रेक जो वक़्तु थियो आहे, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा शेख साहब, काफ लीग के हवाले से जेकॾहिं ॻाल्हि कजे त मरकज़ ऐं मुख़्तलिफ़ सूबनि में पार्टी फुक़तान जो शिकार रही है, को नज़्मो ज़ब्त ॾिसण में न आयो। गुज़िरियल दौर में पंजाब में यूनिफिकेशन ब्लॉक ठहियो, उन खां पोइ हम ख़याल पार्टी तोड़ फोड़ जो शिकार घणो रही, या पार्टी जी गिरफ़्त मज़बूत न रही, इन जा कहिड़ा सबब आहिनि? मां सम्झां थो त इहा तोड़ फोड़ मुख़्तलिफ़ पार्टियुनि में हलंदी रही, ऐं उन जो पीपल्स पार्टी जो बि मखदूम शाह महमूद साहब हलियो वियो, नून जो बि 2IC सेकेंड इन कमांड जावेद हाशमी साहब हलियो वियो, काफ़ी माण्हू हेॾां हेॾे विया। ॿियो के बाक़ी जेके डंड जा पखी, उर्दू में फसली बटेरे भी उसको हम कहते हैं, ये जेके डंड जा पखी हुया, ये जेके बस जिथे शिकार हूंदो आहे, जिथे मौसम हूंदो हलिया वेंदा आहिनि। त हाणे असां डंड जे पखियुनि सां पाक मुस्लिम लीग थी आहियूं, ऐं असां पर नज़्म असां वटि रहियो आहे। बाक़ी हर पार्टियुनि में हूंदो आहे, जमहूरी पार्टी हूंदी आहे, माण्हू ईंदा आहिनि मफ़ाद परस्त पंहिंजो ॾिसी मुस्तक़बिल ॾिसी हलिया वेंदा आहिनि। बाक़ी तव्हां पुराणो सवाल असां ब्रेक सां अॻु में तव्हां चयो त तव्हांखे वोट छो ॾियनि, मां हिकिड़ो ओवरऑल मां तव्हांखे ॿुधायो। बाक़ी मां सम्झां थो त असांखे वोट माण्हू इन करे ॾियनि
मां हाणे सूबे जो सदर आहियां पंहिंजी पार्टी जो। जॾहिं असांखे मौक़ो मिलियो त मां पूरे सिंध जे माण्हुनि जो, पूरे सिंध वासियुनि जो, जिथे न उन्हनि खां मूंखे वोट वठिणो हो न उन्हनि मूंखे वोट ॾिनो हो, मां उन्हनि जी जहिड़े तरीक़े सां ख़िदमत कई आहे उनजो मिसाल मां तव्हांजे मुंहं ते चवां, मीडिया आहियो न तव्हां, त उन में अल्हम्दुलिल्लाह त मां सॼे सिंध में ॾुकार में, बारिश में, सैलाब में, हर ॻाल्हि में मदद कई आहे। उनखे अलावा इन खां अॻु में इन मलीर वास्ते, मां मलीर मुंहिंजो हल्को आहे, ज़िलो आहे। अॼु ॾिसो ज़ुल्म ॾिसो त मलीर में PIA जो हेडक्वार्टर मलीर में, सिविल एविएशन जो मलीर में, ASF मलीर में, स्टील मिल मलीर में, पोर्ट कासिम मलीर में, फौजी फर्टिलाइज़र मलीर में, सॼी इंडस्ट्रियल एरियाज़ टोटल मलीर में। उन खां बावजूदि अॼु बेरोज़गारी बि सभिनी खां वधीक मलीर में आहे। ऐं इहे जेके जिन्हनि नुमाइंदनि खे माण्हुनि अॻु में वोट ॾिना, अॼु उते नौकिरियूं न आहिनि, बेरोज़गार नौजवान रोडनि ते रुलनि पिया। इब्राहिम हैदरी ॿुधो हूंदो, डिफेंस खां 10 मिंटनि में माण्हू इब्राहिम हैदरी वेंदो आहे, डिफेंस खां। उते पीअण जो पाणी कोन्हे। इहो न आहे त उते वारनि खे नुमाइंदगी न मिली, उते जे माण्हुनि खे, उते जे वॾेरनि खे नुमाइंदगी मिली। 8 साल टाउननि में रहिया, नाज़िम रहिया, 70 करोड़ सालाना जो बजट हुयो, 5 साल MPA बि रहिया, पर इब्राहिम हैदरी में पाणी कोन्हे, बुनियादी सहूलियत कोन्हे, माण्हू घटि ते मजबूर आहिनि। तव्हां ज़िक्र कयो त तव्हां सॼी सिंध में वियो, जॾहिं तव्हां हुकूमत में हुयो, सूबाई सलाहकार हुयो, सॼी सिंध जा तव्हां दौरा कया, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बरसातूं थियूं, सिंध में महा ॿोॾूं आयूं, सिंध में उरड़ी जी वबा फैली, सिंध में सिहत जो मसइलो, तालीम जो मसइलो, पर पोइ बि उते नाकामी त रही। उन्हनि माण्हुनि जा मसइला में हल त न थी सघिया, न माण्हुनि खे घर मिली सघिया, केतिरे अरसे ताईं उन्हनि इलाइक़नि में बरसाति जो पाणी बीठल रहियो। उरड़ी में तव्हां पाण जेको आहे सो नाकामी जो इतराफ़ करे चुको त गवर्नमेंट जेको आहे सो उनखे कंट्रोल करण में नाकाम रही, 500 खां मथे ॿार जेके आहिनि से उरड़ी जे करे फौत थींदा रहिया। हाणे जेको 2 मिनिस्ट्रियूं हुयूं, हिकिड़ी हुई रिलीफ, ॿी हुई रिहेबिलिटेशन। रिलीफ खां डबल फंड रिहेबिलिटेशन जो, जंहिंजो वज़ीर साहब हो शुजरा साहब, डबल फंड हो असांखां, माना मूंखां अधु खां बि घटि उन्हनि चयो असांखां डबल। ऐं असांजे तरफ़ां जेके डिप्टी कमिश्नर खे सभिनी खे पैसा ॾिना उहे असां ॾिना। बाक़ी घर ठाहिण जो कमु, पाणी कढण जो कमु, इहो हली मादिल जो न हो। घर ठाहिण जो कमु रिहेबिलिटेशन वारनि जो मुंहिंजी मिनिस्ट्री न हुई, पाणी कढण जो कमु इरीगेशन डिपार्टमेंट जो। हली मादिल त अल्हम्दुलिल्लाह पाण जेके अवेलेबल रिसोर्सिस हुया उहो खणी, उनखे अलावा पंहिंजी ज़ाती दोस्तनि जे थ्रू, पंहिंजो ॿियनि जो बि करे हली मादिल पर्सनली बि वञी, माना पंहिंजी ज़ाती एम्बुलेंसूं गॾु खणी वेंदो हुउसि। ऐं बाक़ी उरड़ी में हेल्थ मिनिस्टर मां न हुउसि, हेल्थ मिनिस्ट्री ॿियनि वटि हुई, ऐं जिन्हनि जी नाकामी जे करे ॿारनि जो थियो, हेल्थ मिनिस्ट्री ॿिया हुई, हेल्थ ऑफिसर ॿिया हुया। मां सम्झां थो त मां जेको कयो अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजे हिसे जो कमु, ॾिसो जेको मां करे सघां पियो मां उते वञी कयो। हर जॻह रुॻो तस्वीरूं कढाइण न वियुसि, उरड़ीअ में बि वियुसि त ॿारनि जे लाइ मां इलाज लाइ बंदोबस्तु कयो, माना मां उते फील्ड में वञी कमु कयो ऐं जेतिरी मुंहिंजी कैपेसिटी हुई उनखां वधीक कयो। इनखे अलावा जॾहिं असां पुराणो दौरु हूंदो, इन मलीर में गुलशन हदीद में 0 लॻंदो, असां ख़तमु करायो, चुंगी नाका असां ख़तमु कराया, किडनी सेंटर असां ख़तमु कराया, 122 ॻोठनि खे, इहे इब्राहिम हैदरी खे पाणी कोन ॾेई सघिया, असां 122 ॻोठनि खे पाणी ॾिनो अल्हम्दुलिल्लाह। इन करे मां सम्झां थो अॼु असां अलाए दुनिया किथे पहुतल आहे, असां मलीर ज़िलो। तव्हां ॻाल्हि कयो था त इहे सभिनी मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि जी, त जेकॾहिं ओॾनि में माण्हुनि जे उतां इलाइक़नि मां पाणी न निकिरी सघियो, माण्हुनि खे घर उन्हनि जा ठही वापसि न मिली सघिया, उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो, त तव्हां बि उन ई गवर्नमेंट जो हिसो त रहिया। मां गवर्नमेंट न हुउसि, मां अल्हम्दुलिल्लाह मां रिलीफ जो मिनिस्ट्री मूं वटि हुई। ऐं मां बि जेकॾहिं इहो सभु कुझु छॾे भॼी वञा त इहो ख़ुदा न ख़ास्ता माण्हू रोडनि ते बीठा पिया हुजनि। उन वक़्तु केरु कोन आयो, को पार्टी हुन सां गॾु असां मैदान में कोन लथी। ठीकु आहे, जहिड़े तरीक़े सां ॿियनि खे बि घणो माण्हू एहतिजाजनि में लॻल हुया, ॿियनि कमनि में लॻल हुया, मां काफ़ी खे चवां त मूंखे फील्ड में कोन नज़र आयो। अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजो रोल प्ले कयो, जेकॾहिं मां मैदान छॾे भॼण वारा न आहियूं, छॾे करे इहो आसानु हूंदो आहे छॾे भॼी वञे। अल्हम्दुलिल्लाह मां आख़िरी ॾींहं ताईं, आख़िरी वक़्त ताईं मां पंहिंजो रोल प्ले कयो। हाणे बि मां सम्झां थो हिन तक में माण्हू ॾिठो आहे त मलीर वासी, ॿियो शहर कराची, उते ज़िलनि में ॾिसो त कहिड़ी पोज़ीशन आहे, मलीर में छो अहिड़ी पोज़ीशन आहे, मलीर जे मालिकी करण वारा किन हुया, इन्हनि ते जे करे उते पसमानदगी लॻल आहे। इब्राहिम अॼु बि हंडा खणी, अॼु बि ज़िले मलीर में इन्हनि हल्कनि में हंडा खणी मायूं 3-3 हंडा खणी पाणी वठणु वञनि थियूं, लॻे ई नथो त असां कराची में वेठा आहियूं। इन करे इनशाअल्लाह असां जॾहिं ईंदासीं, असांजी कारकर्दगी ते, असांजे विजन ते, असांजी महिनत ते, असांजी कमिटमेंट ते, असांजे पुराणे किरदार ते, हीअ असांजी बुक हिकिड़ी हले पई, इन में हिकिड़ो वाक़ियो लिखियलु आहे। रुॻो ॾिसो ज़बान ते हिकिड़ो कैसेट हर सियासतदान वटि, उहो कैसेट लॻाए छॾींदो आहे, ॾिसणो इहो आहे त कंहिं कयो छा आहे, जे माज़ी छा आहे। असां अल्हम्दुलिल्लाह माज़ी में कमु करे ॾेखारियो आहे। हिन करे असांजी कारकर्दगी ॾिसी, असांजो अमल ॾिसी असांखे माण्हू वोट ॾींदा, ऐं ॿियो असां बीहण वारा बि। मुख़्तलिफ़ तर्जीह निगारनि जो चवणु आहे त हिन वक़्तु ख़ाफ़ लीग PP जी B टीम बणिजी वई आहे, इन ते तव्हां छा चवंदव?
तज़िए निगार से कुझु नथा चवनि अलहमदिल्ला असांजी पंहिंजी पार्टी आहे PP सां घणा माण्हू हुन जा तादी रहिया आहिनि कि सभु पार्टी मां ॿुधायो न PMLN बि तादी रही फंक्शनल बि रही MQM बि रही ANP बि रही JUIF बि रही को कंहिंजी A टीम B टीम C टीम कोन थींदी आहे असांजी पंहिंजी पार्टी आहे बाक़ी PP सां असांजी मथे लेवल ते असांजो कोई जहिड़ो कोन्हे असां प्रेसिडेंट साहिब सां असांजो सुठा लाॻापा आहिनि ऐं मां सम्झां थो रुॻो उन सां ई सुठा आहिनि हेठि माशाल्लाह कमु पूरो आहे हेठि सभु उन विजन ई न आहे छा आहे बाक़ी मथे लेवल ते असां तालुकात आहिनि असां जहिड़ो कंहिंसां कोन्हे न हल्के में कंहिंसां जहिड़ो आहे न कंहिं पार्टी सां जहिड़ो आहे इख़्तिलाफ़ आहिनि नज़रियाती इख़्तिलाफ़ आहिनि मां सम्झां थो त हिकिड़ी ॿी त हाल तव्हां अॼु जेको इक़्तिदार PP खे मिलियो इहो शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उहो असांजी बि राणी आहे रुॻो हिननि जी न आहे पूरे सिंध पूरे पाकिस्तान पूरी इस्लामी दुनिया जी वॾी लीडर हुई उन ज़रिए हिननि खे इक़्तिदार मिलियो जिन्हनि हिननि खे वोट ॾिनो शहीद राणी जे खून जे सदके में उन्हनि खे छा नौकरियूं ॾिनियूं उन्हनि सां छा कयो ॻाल्हि इहा त उन्हनि जे करे अॼु इन्हनि जे मेंबरनि जिन्हनि खे PP जे तरफ़ां वज़ारत मिली जिन्हनि खे मुशावरत मिली जिन्हनि खे इक़्तिदार मिलियो इहे पंहिंजे हल्के में बि पंहिंजनि महदूद माण्हुनि सां अॻिते कोन निकिता न विया कंहिं वटि आम पब्लिक इत्तेहादी रहियो न छा तव्हां हिन में शामिल न आहियो नो असां पंहिंजे कम जा ज़िम्मेवार आहियूं असां इत्तेहादी एतिरा वॾा कोन आहियूं असां 4 मिनिस्ट्रियूं 3 त भॼी आहे मां जेको मुंहिंजे कम ते अल्हम्दुलिल्लाह मां सम्झां थो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु असां पंहिंजे कम में अॼु बि ज़मीर बि मुतमइन आहे ईमान बि मुतमइन आहे सिंध जी अवाम बि मुतमइन आहे जिथे जिथे विया आहियूं लाज़मी ॻाल्हि ग़लती असां थी हूंदी मां फ़रिश्तो न आहियूं बिल्कुलु असांसां ग़लती थी हूंदी कमी बेशी रही हूंदी पर जेतिरो हिकिड़ो माण्हू इंसान को करे सके तो पंहिंजी लिमिट्स में रही असां उन में कसर कोन छॾी 2008 में जॾहिं तव्हां ज़फ़रुल्लाह जमाली खे हटायो उनजे हटाइण जी तव्हां पार्लियामानी पार्टी मां पुछा बि न कई 3 महीननि खां पोइ चौधरी शुजात खे आंदो वियो शुजात खां पोइ नॉमिनेशन थी शौकत अज़ीज़ जी उहो वज़ीर आज़म थींदो ऐवान त मौजूदु हो क़ौमी असेंबली मौजूदु हुई शौकत अज़ीज़ क़ौमी असेंबली जो मेंबर न हो ऐवान जे हूंदे बि ॿाहिरां माण्हू घुरायो वियो इन ते आयो न आईनी तरीक़े सां आयो न पोइ जॾहिं क़ौमी असेंबली हुई ऐवान हुयो त उतां तव्हां ऐवान में चूंडजी आयो न ऐवान मां मतलब को गैर आईनी तरीक़ो तो कोन थियो न गैर आईनी त न थियो वो ऐवान मां तव्हां उन जी मंज़ूरी या अॻ में थींदा रहिया आहिनि चूंडजी वारे छॾींदा आहिनि ॻाल्हि इहा त ऐवान में मंज़ूरी ऐवान सां वोट वठो न कंहिं चयो ऐवान में न आयो त तव्हां पंहिंजे ऐवान जो वक़्तु ऐवान में अहिड़ो को माण्हू कोन हुयो जॾहिं तव्हां ॿिए हिकिड़े माण्हू खे ॿाहिरें माण्हू खे चूंडरायो उन खे पोइ वज़ीर आज़म साहब हो वज़ीर आज़म थियो ऐवान मां चौधरी साहब पंहिंजो टाइम पूरो कयो पोइ ॿियो माण्हू अची वियो पोइ उनखे तव्हां ॿाहिरां आंदो न शौकत अज़ीज़ त हिकिड़ो ॿाहिरां किथां आयो उहो न फाइनेंस मिनिस्टर हो ॿाहिरां कोन आयो फाइनेंस मिनिस्टर एज अ सेनेटर उन वक़्तु क़ौमी असेंबली जो मेंबर त कोन सेनेटर हो सेनेटर बि अवाम अञा वॾो फोरम आहे सेनेटर हो उहो वियो पब्लिक में वियो सिंध जे अवाम हुनखे वोट ॾिनो थरपारगर में खटी MNA थियो पोइ असां पॉलिटिकल अरेंजमेंट हूंदी आहे अची वियो मतलब वो तो गैर आईनी कम कोन कयो असांजी पार्टी पॉलिसी हुई उन वक़्त असांखे हिकिड़ो सुठे इकोनॉमिक मैनेजर जी ज़रूरत हुई उन जी इकोनॉमी असांजी मैनेज करे ॾिनी सियासतदान कोन हो तंहिं करे मूं फिटाए वियो सॼी पार्टी खे सॼो अॻिते कमु कोन हली सघियो पर जेकी असांजी उन वक़्तु माशी अरेंजमेंट्स हुया मां सम्झां थो उन खां जेकी मां तव्हांखे लिस्ट ॿुधाई हाणे जेकियूं शयूं जिथे हुयूं $60 हाणे त हर शइ डीज़ल इन जे करे हिन सभिनि जे करे छा थियो आहे पेट्रोल महांगो थी वियो फीसूं महांगियूं थियूं किताबूं महांगियूं थियूं हर शइ माना किराया महांगा थी विया ऐं ॾिसो न असां इंशाअल्लाह असांजो ट्रैक रिकॉर्ड इहो आहे त जिथे असां हूंदासीं मां हिकिड़ो मूंखे हर पार्टी सां ऑफर थी आहे हर पार्टी खां चयो आहे चोर मां असां हिकिड़ो किरदार वारा माण्हू आहियूं 2013 में काफ लीग जो तव्हां छा था मुस्तक़बिल ॾिसो चूंडनि जे हवाले सां असां सम्झूं था त 2013 में पाकिस्तान मुस्लिम लीग जंहिंजो क़ाइदे आज़म लीडर आहे इंशाअल्लाह उनजे उहे सभु माण्हू चूंडजींदा जेके नज़रियाती मुस्लिम लीग हूंदा ऐं बहितर थी वियो आहे त असां उन गंद सां किचिरे सां मुफ़ाद परस्तनि सां पाक माण्हू जेके आहिनि उहे चूंडजींदा असां जेतिरा हूंदासीं इंशाअल्लाह 2008 खां वधीक हूंदासीं वॾी महिरबानी सरप्राइज़ ॾींदासीं असां ॾिसजो तव्हां असांखे अंडर एस्टिमेट कयो था मुस्लिम लीग क़ाइदे आज़म सॼे मुल्क में सरप्राइज़ 2013 जा रिज़ल्ट्स ईंदा त ॾिसंदासीं वॾी महिरबानी हली मादिल शेख साहब तव्हां प्रोग्राम में आया नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु ख़तम थो थिए ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त अल्लाह